चीफ जस्टिस यहया अफरीदी जो उहदो संभालण बाद वडो इंतजामी फैसलो जजिस कमेटी बाबत अॻूणे चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जो फैसलो रिवर्स प्रैक्टिस एंड प्रोसीजर कमेटी पुरानी अदालत में बहार जस्टिस अमीनुद्दीन जजिस कमेटी में बाहर जस्टिस मुनीब अख्तर बीहर शामिल नोटिफिकेशन मूजिब जजिस कमेटी चीफ जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस मुनीब अख्तर ते बदल हूंदी। सदर आसिफ अली जरदारी वजीर आजम शहबाज शरीफ विच में मुलाकात ऐवान सदर में चीफ जस्टिस जे हलफ बरदारी वारी तकरीब दौरान बिन्ही अॻुवाणनि विच में मुलाकात थी मुल्की सियासी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾेवट। That I, as Chief Justice of Pakistan, I will discharge my duties and perform my functions honestly to the best of my abilities and faithfully in accordance to the Constitution of the Islamic Republic of Pakistan and law. In accordance with the Constitution of Islamic Republic of Pakistan and the law. That I will abide by the code of conduct issued by the Supreme Judicial Council. That I will abide by the code of conduct issued by the Supreme Judicial Council. जस्टिस यहया अफरीदी टीहीं चीफ जस्टिस के तौर ते उहदे जो हलफ खणी वरतो ऐवान सदर में तकरीब सदर आसिफ अली जरदारी जस्टिस यहया अफरीदी के हलफ खणायो तकरीब में वजीर आजम शहबाज शरीफ हथियाबंद फौज जे सरबराहन वफाकी वजीरन आला अदलिया जे सीनियर जजिस ऐं ॿियनि जी शिरकत केपीए जे वॾो वज़ीर अली यमीन गंडापुर बि हलफ बरदारी तकरीब में शरीक थियो 26 आईनी तरमीम बाद पार्लियामेंट जे ख़ासि कमेटी जस्टिस यहया अफरीदी के चीफ जस्टिस लाइ नामज़द कयो हो। चीफ जस्टिस यहया अफरीदी पारां फुल कोर्ट रेफरेंस इजलास घुराइण जो इम्कान ज़रियनि मूजिब सुप्रीम कोर्ट में फुल कोर्ट इजलास 28 अक्टूबर ते सॾाइण जो इम्कान आहे। जजिस विच में फुल कोर्ट रेफरेंस मीटिंग हलफ बरदारी तकरीब थियण बाद कोठाइण ते इतफ़ाक़ कयो वियो हो। सिंध हाई कोर्ट मेडिकल कॉलेज में दाख़िलाउनि लाइ एमडीकेट टेस्ट ॿीहर वठण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत 4 हफ़्तनि अंदर एमडीकेट टेस्ट ॿीहर वठण जो हुकुम ॾिनो। सिंध हाई कोर्ट एमडीकेट टेस्ट में मुबैना बेज़ाब्तगियुनि ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तनि ते मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां ईरान ख़िलाफ़ इसराइली जारहियत ते ॻणतीअ जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त ईरान ते इसराइल जी हमलनि जी सख़्त मज़म्मत करियूं था। अहिड़ियूं कार्रवायूं ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ ख़तरो आहिनि। दुनियूं वधीक चिकताण खां बचण लाइ सब्र जो मुज़ाहिरो कनि। इसराइल जूं कार्रवायूं ख़ुदि मुख़्तियारीअ जे उसूलनि ऐं आलमी कानून जी भञगड़ी आहिनि। पाकिस्तान अमन लाइ पाड़ेसरी मुल्कनि सां गॾिजी कमु कंदो रहंदो। इसराइल जा ईरान ते हमला धमाकनि ईरान जे 4 शहरनि तहरान कर्ज मशहद ऐं शिराज़ शहर ते हमला कया विया। केतिरनि ई हंधनि ते बाहि लॻी वई। ईरान जे सरकारी मीडिया तरफ़ां धमाकनि जी तस्दीक इसराइली फ़ौजी दावा कई आहे त ईरान में फ़ौजी ठिकाणनि ऐं पावर स्टेशन्स खे निशानो बणायो वियो। ईरानी फ़ौज जे तर्जुमान मूजिब 3 हफ़्तनि हंधनि ते इसराइली हमलनि खे नाकाम बणायो वियो। शाम ऐं इराक में इसराइल जा हमला इसराइल इराक ऐं ईरान पंहिंजूं हवाई हदूं बंदि करे छॾियूं। ईरानी फ़ौज इसराइली हमलनि में 2 फ़ौजी अहलकारनि जे मारिजण जी तस्दीक करे छॾी। ईरानी मीडिया मूजिब फ़ौजी तस्दीक कई वई आहे त छंछरु ॾींहुं सुबुह जो इसराइल अस्करी साइट्स खे निशानो बणायो जंहिं जे नतीजे में 2 ईरानी फ़ौजी मारिजी विया आहिनि। इसराइली हमलनि बैदि कुझु कलाकनि अंदरि बयान जारी कयो वियो जंहिं में चयो वियो त पंहिंजी सरज़मीन जो तहफ़ुज़ कंदड़ 2 अहलकार मारिजी विया आहिनि। सऊदी अरब पारां ईरान ते इसराइल जे हवाई हमलनि जी मज़म्मत। सऊदी अरब मूजिब ईरान ते हमलो मुल्की ख़ुदि मुख़्तियारी ऐं आलमी कानून जी भञगड़ी आहे। दुनियूं वधि खां वधि सब्र जो मुज़ाहिरो कनि। आलमी बिरादरी छिकताण घटाइण ऐं इलाक़ाई तकरार ख़तमु करण लाइ क़दम खणे। ईरानी एयर डिफेंस जो चवणु आहे त हवाई दिफ़ाई निज़ाम ज़रिए इसराइली हमला कामयाबीअ सां नाकाम बणाए छॾिया आहिनि। यहूदी फ़ौजी जारहियत जे नतीजे में केतिरनि ई हंधनि ते महदूद पैमाने ते नुक़सान थियो।
ईरानी मीडिया दावा कई है त इसराइली हमले में पासदारान इनकलाब जी का बि ऑफिस निशानो न बणी आहे। समूरन हवाई अड्डन ते सूरतहाल मामूल मूजिब आहे। ईंदड़ हिदायतुनि ताईं समूरियूं उॾामूं मुअतल करे छॾियूं आहिनि। एशियाई तरक्याती बैंक पाकिस्तान के 50 करोड़ डॉलर कर्ज ॾींदी। नाणे वारी वज़ारत मूजिब मिलंदड़ रक़म माहौलियात ऐं कुदरती आफ़तुनि खां बचण लाइ मनसूबनि ते ख़र्च कई वेंदी। वाशिंगटन में ADB जे सदर ऐं नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब विच में मुलाक़ात। नाणे वारे वज़ारत चयो आहे त एशियाई तरक्याती बैंक जो बोर्ड 29 अक्टूबर ते नए कर्ज़ जी मंज़ूरी ते गौर कंदो। छवीं आईनी तरमीम चोर दरवाज़े खां इक़्तिदार में अचण वारो रस्तो बंदि करे छॾियो। 2017 में चूंडियल वज़ीर आज़म जी हुकूमत गैर आईनी तरीक़े सां ख़त्म कई वई। वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनावला जी प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो नून लीग हमेशह मुल्क जी तरक्की ऐं ख़ुशहाली लाइ हाकारी किरदार अदा कयो आहे। पाकिस्तान बहरानी कैफ़ियत मां निकिरी आयो आहे। मुल्क में हाणे मुआशी ऐं सियासी इस्तेहकाम ईंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी हुकूमत मुल्क खे नीवालो थियण खां बचायो। मलीर जे स्टील टाउन थाणे जो एडिशनल SHO मुबैना तौर अगवा हबीबुल्ला शाहानी खे मंशियात फरोश मथस तशद्दुद करे अणॼातल हंधि खणी विया। पाबंदी पियल सोपारी जे गोदाम ते छापे दौरान एडिशनल SHO खे अगवा कयो वियो। वाक़े जो इतला मिलण ते पुलिस जा अटाला पहुची विया। मुगवी SHO जी ॻोल्हा जारी। जेल खाते वारे सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जे नोटिस वठण खां पोइ मलीर जेल मां फरार थियल कैदीअ खे शाह लतीफ़ पुलिस ॿीहर गिरफ़्तार करे वरितो। जेल जे भित टुपी फरार थियल कैदी जावेद DI खान मां गिरफ़्तार कयो वियो। पाकिस्तान रावलपिंडी टेस्ट मैच में इंग्लैंड खे शिकस्त ॾेई छॾी। क़ौमी टीम 4 वरियनि खां पोइ होम ग्राउंड ते सीरीज़ खटण में कामयाब। इंग्लैंड पाकिस्तान खे मैच जे 3 ॾींहं 36 रन्सुनि जो हदफ़ ॾिनो। पाकिस्तान इंग्लैंड खे 9 विकेटुनि तां शिकस्त ॾिनी। कप्तान शान मसूद 23 ऐं अब्दुल्ला शफीक 5 रन्स ठाहे नॉट आउट रहिया। पाकिस्तान तरफ़ां साजिद खान मैच में 10 विकेटूं हासिल कयूं। ऐं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे चेयरमैन मोहसिन नक़वी तरफ़ां इंग्लैंड ख़िलाफ़ 3 टेस्ट ऐं सीरीज़ खटण ते क़ौमी टीम खे वाधायूं। पंहिंजे बयान में मोहसिन नक़वी चयो त क़ौमी रांदीगरनि बहितरीन रांदि खेॾी फतह पंहिंजे नाले कई। साजिद खान ऐं नौमान अली शानदार बॉलिंग करे बहितर सलाहियतुनि जो सबूत ॾिनो। समूरी टीम शानदार कारकर्दगी ॾेखारी। अस्सलाम वालेकुम।